ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दादूमार जिथे मंशियात केस में जेल भोगींदड़ कैदी फौत थी वियो आहे। दादू जेल में मंशियात जे केस में कैद जवाबदार अली अकबर लागारी फौत थी वियो। कैदी बीमारी सबब फौत थियो आहे। जेल इंतजामिया जो इहो चवणु आहे। जेल इंतजामिया जो वधीक चवणो हो त जवाबदार मथां जोही थाणे ते मंशियात जो केस दाख़िल थियल हो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। मंशियात केस में जेल भोगींदड़ कैदी फौत थी वियो आहे। दादू जेल में मंशियात जे केस में के जवाबदार अली अकबर लागारी फौत थी वियो। दादू में मंशियात केस में जेल भोगींदड़ जवाबदार अली अकबर लागारी फौत थी वियो आहे। जेल इंतजामिया जो चवणु आहे त कैदी बीमारी सबब फौत थियो आहे। जेल इंतजामिया जो चवणु आहे त जवाबदार मथां जोही थाणे ते मंशियात जो केस दाख़िल थियल हो।